अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट संग हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहले असां चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़। त तव्हां ॾिठो त बालाज खान हिकु ज़ालिम शख़्स आहे जंहिं मिठड़ खे घुराए इहो चयो त राबेल जो अगरि जे साम्हूं तो न ॾिनो त पोइ ख़ुशीअ सां न शही त मां माना नफ़रत फैलाए बि माना हुनखे हासिलु कंदुमि। त हिन मिठड़ चयो त बालाज खान हीअ जेका मुंहिंजी धीउ राबेल आहे उहा मल्हार जी मंग आहे ऐं मल्हार हुनखे कंहिं बि सूरत में छॾणु न चाहींदो। बालाज खान चयो त जेकॾहिं मल्हार छॾणु न चाहींदो त हुनखे छॾणो पवंदो। हुन खां हुनजो मौत ई राबेल खे छॾाए सघे थो ऐं मल्हार जो मौत हाणे ज़रूरी थी वियो आहे दोस्तों। बालाज खान हुनखे कॾहिं बि न छॾींदो ऐं हू माना ज़ोर जी मेहंदी लाहिणु चाहे थो। हाणे दोस्तों हिकु वहशी डरंदो इंसानु बणिजी चुको आहे ऐं राबेल खे प्यार में हासिलु न करे सघियो त हू मल्हार खे मारे ज़िद में हुनजे रिश्तनि खे तकलीफ़ूं ॾेई राबेल खे हासिलु करण जो ज़िद तमामु जल्द पूरो कंदो दोस्तों। जी दोस्तों, तो ही हुई असांजी अपडेट। वरी का अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।